सिटावल जी क़ौमी तकैने 224 तां आज़ाद उम्मीदवार तौर बीठल अब्दुर्रहमान मल्हा इलेक्शन वर्क तेज़ करे छॾियो आहे। जॾहिं त आम माण्हुनि जे तासरात मूजिबि संदसि चवणु आहे त असांखे ॻुझो रखियो वञे, बाक़ी हाणे असां वोट अब्दुर्रहमान मल्हा खे ॾींदासीं, जेको हिकु ईमानदार ऐं सुठो बहितरीन इंसान आहे। और आज़ाद उम्मीदवार अब्दुर्रहमान मल्हा जो चवणु आहे त हिन भेरे ज़िले सिटावल जी अवाम पारां सुठी मोट मिली रही आहे। इंशाअल्लाह ज़िले सिटावल जो अवाम 8 फरवरी ते मुंहिंजे इंतख़ाबी निशान बकरी ते ठपो हणी कामयाब कंदो। मुंहिंजी कामयाबी अवाम जी पंहिंजी कामयाबी हूंदी। इलेक्शन 2024 जे सिलसिले में तव्हां बि पंहिंजे तक जे पसंदीदा उम्मीदवार खे कामयाब बणाइण ऐं इलेक्शन मुहिम में सपोर्ट करण लाइ CN न्यूज़ ते इश्तिहार ज़रिए पंहिंजे उम्मीदवार जी चूंड मुहिम में हिस्सो वठी सघो था, त पोइ देर छाजी। हाणे असां सां राब्तो करियो ऐं पंहिंजे इश्तिहार CN न्यूज़ नेटवर्क ते बुक करायो। वधीक राब्ते लाइ WhatsApp नंबर 03447223464। तेज़ तरीन न्यूज़ नेटवर्क CN न्यूज़ प्लस।